ॾी कोन्हे गुज़रिया 150 ते खंड बीठी आहे वञी ॿुधी में खंड बीठी आहे वञी अचो भाॼी ॾे मोयल भाॼी पई आहे उते मांडली में तई बि 100 रुपया पटाटा था विकनि जेके का कतार में न आहिनि मतिलबु ॿकरियूं जेके नथा खाइनि ॿकरियूं त छा पर का शइ कुतो ई न खाईंदी अचूं उन ॻाल्हि में बिस्मिल्लाह रहमान रहीम ऐं नाज़ पिताफ़े अल फैसल अकेडमी यूट्यूब चैनल सां गॾु हिन वक़्तु तव्हां सां मौजूदु आहियां। अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु मां हिन वक़्तु केले फ़क़ीर जे उतारे ते मौजूदु आहियां जिते हिकु असांजी इंतिहाई हिकु अहिड़े शख़्सियत सां मुलाक़ात थी रही आहे चयो वेंदो आहे त माज़ूरी जेका आहे मजबूरी न आहे। हक़ीक़त में ईअं ई आहे। हीउ जेको तव्हां हाफ़िज़ ॾिसो था इहो अखियुनि खे ज़रूरु महरूम आहे पर इन जा जेके जज़्बा आहिनि उहे जवान आहिनि। उनखां जो अॻु मां हिन सां मुलाक़ात कयां तव्हांखे इन जो तफ़सील सां इंटरव्यू ॿुधायां पर पहिरियां इहो ई तव्हांखे हिकु इल्तिजा कंदुसि त असांजे जेके हिन यूट्यूब चैनल आहे अल फैसल अकेडमी इन खे वधि में वधि तव्हां सब्सक्राइब कयो त जीअं वधि खां वधि असां तव्हांखे मुख़्तलिफ़ माण्हुनि जा इंटरव्यू मुख़्तलिफ़ शख़्सियतनि जे बारे में मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं जेके आहिनि असां तव्हां ताईं शेयर कंदा हलूं छो जो हीअ असांजो चैनल इंशाअल्लाह तव्हांखे घणो कुझु जेको आहे मुतासिर कंदो ऐं घणी तव्हांखे नॉलेज पहुचाईंदो। जेके बि असांजा जेके इलाइक़े जा मसइला आहिनि या जेके इलाइक़े में असांजी शख़्सियत बहितरीनु रहनि थियूं पियूं उन्हनि जे बारे में इंशाअल्लाह असां तव्हांखे तफ़सील सां उन्हनि जा इंटरव्यू मुख़्तलिफ़ राया तव्हां ते इंशाअल्लाह जेके आहिनि उहे पहुचाईंदा रहंदासीं। साईं अव्हांजो नालो? अली मोहम्मद। अली मोहम्मद। ऐं तव्हां हिन वक़्तु जेका आहे जी कहिड़े तरीक़े सां महसूसु कयो था छो जो हिन वक़्तु तव्हां हिकिड़े बैकवर्ड एरिया में रहो था जी अहिड़े इलाइक़े में रहो था जिते माना यादि को फसल वग़ैरह बि नथो थिए जी जी जिते हिकु आम इंसान जेको आहे जी उहो बि पंहिंजी ज़िंदगी नथो गुज़ारे सघे जी जी उहो बि जतन करे थो घणे खां घणा जी तव्हां माना हिकु डिसेबल आहियो तव्हां अखियुनि खां महरूम आहियो जी जी तव्हां कीअं पंहिंजो जेका आहे ज़िंदगी जो गाॾो हलाईंदा आहियो? साईं असां ते पहिरें नंबर त अलाह जा शुक्रगुज़ार आहियूं जे अलाह असांखे हिकिड़ी शइ खसी आहे ॿी शइ असांखे मिली आहे असां जिते असां इरादो कयूं था पंहिंजे अलाह ऐं अलाह जे रसूल जी तौकल सां असां हलूं था ॿी वाह असांखे न आहे। हिन वक़्तु तव्हांजो जेको सिस्टम आहे उहो कीअं हले थो खाइणु पीअणु हेॾी सारी महांगाई आहे पंहिंजे पाण हथनि सां महिनत मज़ूरी करे खाईंदा आहियूं कानो आहे खाटी आहे ऐं जहिड़ो बि धंधो आहे मतिलबु असां इन ॻाल्हि में मुतमिन हूं अलाह जा शुक्रगुज़ार हूं जेतिरो मन कमु कंदा आहियूं पंहिंजे दिमाग़ सां पंहिंजे हथनि सां पंहिंजे ज़हन सां। अच्छा मां चओ त माना मुख़्तलिफ़ मां जेके कम जेके अखियुनि वारा माण्हू कंदा आहिनि मतिलबु जेके जंहिंखे नज़र हूंदी आहे जी जी उहे कमु अव्हां बि कंदा आहियो जीअं काना कपण थी विया या खाटी जो कमु थी वियो या पनी वग़ैरह थी वई जी 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 इहो मां कीअं कंदा आहियो कमु इहो छो जो जेको माण्हू अखियुनि खां महरूम न आहे उन जे लाइ बि हिकिड़ो ॾुखियो कमु हूंदो ख़ासि करे काना जे कपण हूंदो आहे। वाक़ई तव्हांजी ॻाल्हि सही आहे उहो दीदारे माण्हू खां ॾुखियो आहे पर असांखे को ॾुखियो नथो नज़रे अचो मदद उन अलाह ऐं अलाह जे रसूल जी आहे मदद हिमत मर्दा मदद ख़ुदा। अच्छा हाणे हिन वक़्तु तमामु घणी महांगाई आहे जी जी पोइ अव्हां छा चवंदा हुकूमत खे छा करें? हुकूमत खे असां छा चऊं या छा चऊं असां चवंदासीं असां अलाह खे अलाह जे रसूल खे ॿियो असांखे न फ़ाइदो हुकूमत में आहे असांखे फ़ाइदो आहे अलाह ऐं अलाह जे हबीब सां। हाणे मुख़्तलिफ़ जेके हुकूमत हूंदी आहे जी जी उन्हनि जो इहो ई हूंदो आहे त डिसेबल जेके माण्हू हूंदा आहिनि ख़ासि करे माज़ूर कंहिं बि इन खां जी उन्हनि जे लाइ मुख़्तलिफ़ फंडनि जो इंतज़ाम कयो वेंदो सहूलियतुनि जो इंतज़ाम कयो वेंदो आहे। जी जी अव्हांखे का सहूलियत का प्राइवेट कंपनियुनि जे तरफ़ां या वरी का सरकार तरफ़ां का मिली आहे? का शइ न आहे मिली साईं। अच्छा जी अव्हां सरकार खे या जेके असांजे ज़िले घोटकी में मुख़्तलिफ़ कंपनियूं आहिनि उनखे छा चवंदो जेके अरबें खरबें रुपया कमाइनि थियूं पियूं? असां इन ॻाल्हि में वियासीं किथे मजमे ते
जिथे फंड थिए जिथे थिए असां वियासीं। पर सीनियर माण्हू मुख़्तियारकार आहे या मिसाल ॻाल्हि तालके जो मुख़्तियारकार आहे, उन बि चयो चए हिन चकर न ॿिए चकर तोखे वंड ॾींदासीं। हमेशह माना इहो ई चयो वियो आहे, इहो ई चयो। सखणा सिर्फ़ु दिलासा ॾिना वेंदा हुकूमत तरफ़ां। ऐं वंड सॼनि खे मिली, असां माज़ूर ईअं मोटी आयासीं बुखे पेटे में। हाणे मुख़्तलिफ़ स्कूलनि में जेके आहिनि उहे गॾा ॿधा पिया आहिनि, या जिते पढ़ाई आहे उते वरी उस्ताद न आहिनि, जिते उस्ताद आहिनि उते वरी ॿार न आहिनि, या डिस्कूं न आहिनि, या बिल्डिंग न आहिनि। अवन छा चवंदो? ॻाल्हि असां ॿुधूं था, ॾिसूं, मिसाल ॻाल्हि ॾिसे दीदारो थो, असां ॿुधूं था। घणा स्कूल आहिनि वैरान पिया आहिनि, किथे भांडो आहे, किथे माल ॿधो पियो आहे, किथे मास्तर कोन्हे। मास्तर आहिनि त पंहिंजी राकी सां मशरूफ़ आहिनि, ॿाल क़ाइद थिया वेठा आहिनि। मतिलबु वारी ॻाल्हि इहा आहे त इमरान साहब जे ॿी हुकूमत में तालीम जी पुछगाछ हुई। इमरान साहब आयो आहे, तालीम जो माना कमु लाहे छॾियो अथसि। मतिलबु हीअ आहे नओं पाकिस्तान। नयो पाकिस्तान, नयो पाकिस्तान छा बणायो अथसि, पुराणे जो खानो ख़राबु कयो। हाँ, हीअ जेका महांगाई कई अथसि उनजे बारे में छा चवंदो? महांगाई असांखे अरमान आहे इन ॻाल्हि में। तव्हां चओ था महांगाई जो असांखे बि अरमान आहे, छो जो असां बि पाकिस्तान जा रहाशियो आहियूं ऐं असां माज़ूर माण्हू आहियूं। चङे भले जी बि गुज़र सफ़र न थियो थिए। इमरान साहब हाणे पाण वठे सौदो त उन खे ख़बर लॻे, या बाज़ार में लहे त पाण ख़बर लॻे। छा हाणे माज़ूर माण्हू आहे, मज़ूरी करे थो, 500 ज़ारी कमाए थो, 500 मां छा अटो थींदो, छा खंडु थींदी, छा उन जी हली चली थींदी, छा उन जी उथणी वेहणी थींदी, या इमरान जी आहे साईं टिक्स आहे, वरी फिलान आहे, वरी टीर आहे, हे आहे। ॾींहों ॾींहुं को हुकूमत जो रोल पंहिंजो आहे, ॾींहुं ॾींहुं जो बिल पंहिंजो आहे। हाणे भई 3 ॾींहं कोन्हे गुज़रिया 150 ते खंडु बीठी आहे वञी, ॿुधी खंडु बीठी आहे वञी, अचो भाॼी ॾे, मोयल भाॼी पई आहे उते मांडली में, तई बि 100 रुपया पटाटा था विकनि, जेके का कतार में न आहिनि। मतिलबु ॿकरियूं जेके नथियूं खाइनि, ॿकरियूं त छा, पर का शइ कुतो ई न खाईंदी। अचूं उन ॻाल्हि में, कपिड़े में, बाबा कपिड़ो आहे ग़रीब पाईंदो, अमीर बि पाईंदो। अमीर त अमीर थी वियो, उन वटि आहे। हाणे ग़रीब काॾू पाए जे अंधो कपिड़ो बि माना 1500 मां वरी 500 सिलाई आहे, 2000 वॻो थो खाए। ग़रीब जो काथूं गुज़र थींदो कोन्हे ग़रीब जो। इन इमरान जी हुकूमत में ग़रीब खे जंजाल अची वियो आहे वॾो, महांगाई जो एॾो सिलाब टोड़े था थिए। हाणे वधकी हुकूमत खे उन खे अर्ज़ा असांजो महांगाई खे घटि करे, ये न करे त उन जी मर्ज़ी आहे, ॿियो हली वेंदा, हर को वक़्तु गुज़ारे वेंदो। वरी तव्हां हिन खे भला वोट ॾींदो? साईं पहिरें असां तव्हांखे ॻाल्हि चई वियासीं त वोटनि वारी ॻाल्हि त उहा दिलि जी पंहिंजी आहे। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे जो वोट हिकिड़ी क़ौम जी अमानत आहे, पर अॼु जी क़ौम जहिड़ी आहे न, वोट जी को अहमियत न आहे। हाणे वोट वारी माल त हाफ़िज़ साहब खे पहिरीं सीट ते बिहार, इन लाइ इज़त आहे, इन जी इज़त आहे। तूं हाफ़िज़ साहब आहे, असांखे ख़बर आहे, तूं ॻोठ जो आहे, हा न, तूं ॻोठ जो आहे। जंहिं महिल वोट गुज़री वियो, हाफ़िज़ त सूं ई कोन्हे, अचे मां त ॾिठो ई कोन्हे, तूं हिते वेठो आहीं छा, तुंहिंजो घर हिते हुयो छा? अच्छा, मतिलबु जेके दीद वारा माण्हू आहिनि, जी जी, उहे पहिरियों त तव्हांखे ॾिसनि था, पर जॾहिं माना उनखे कुर्सी थी मिली वञे, जी जी, उहे वरी मां तव्हां खां बि पोइ हिते था हलिया वञनि। साईं हूअं असांखां पोइ घणा आहिनि न असांखां, जे असांजी ॼाण न आहे, पहिरें त ॼाण आहे असांजी। अच्छा, मतिलबु त उनखे बि इहा ख़बर न हुई त, मतिलबु ईअं खणी चऊंसि तव्हां सिर्फ़ु ज़ाहिरी तौरु तव्हांखे दीद न आहे, जी जी, पर हुननि खे अखियूं हूंदे बि उहे अंधा आहिनि। पोइ हाणे वधकी असां न चऊं चई सघूं त असां चऊं कीअं चवंदासीं, पेट भरियो आहे हिन जो, हे माज़ूर माण्हू हे बके थो, हे करे थो, पर अलाह, असां अलाह खे चवंदासीं
जेको अलाह ॾे न पचारे अलाह जे रसूल खे चवंदासीं। अच्छा अॼुकल्ह को रेडियो वग़ैरह ॿुधो था? साईं हाणे रेडियो जो दौरु न आहे, MP3 आहे, असांखे का सम्झ नथी लॻे ऐं मोबाइल फ़ोन निकिरी पियूं आहिनि, रेडियो जो दौरु ई ख़तमु थी वियो आहे। असां बचपन रेडियो जा शौक़ीन हुया आहियूं। अच्छा हिन वक़्तु मुख़्तलिफ़ जेके स्टेशन आहिनि सिंध जूं जी उहे बंदि लॻियूं पियूं आहिनि, बंदि आहिनि। उन्हनि जे करे तव्हां छा चवंदो ख़ासि करे रेडियो पाकिस्तान खैरपुर? असां साईं चवंदासीं त उहे पाकिस्तान में जेका रेडियो पाकिस्तान आहे उन में सभु स्टेशनियूं बंदि आहिनि। असां पुराणा हरीफ़ आहियूं। खैरपुर पोइ निकिती, मुल्तान, हैदराबाद, कराची ऐं रावलपिंडी, इस्लामाबाद, इहे स्टेशनियूं असां ॿुधंदा हुआसीं, आलमी सर्विस। पर मतिलबु केतिरियूं बि स्टेशनियूं हुयूं ॿुधंदा हुआसीं। हाणे त उहे बि बंदि थी वियूं आहिनि। हाणे MP3 आहे। हाणे का ख़बर इहा पंहिंजी आहे छा पियल। हिन वक़्तु जेका अव्हांजी उमिरि आहे उहा केतिरी आहे? लॻभॻि उमिरि केतिरी आहे? साईं 70 साल जे क़रीब थी 70 साल जे क़रीब थींदी। जी। ऐं अव्हां मुख़्तलिफ़ जेके जंगियूं लॻियूं जीअं 65 आहे, 71 आहे, इन्हनि मां का जंग यादि आहे अव्हांखे? असांखे साईं 65 जंग न आहे यादि, बाक़ी ॿुधी ख़बर ते आहियूं ऐं रेडियनि जी ख़बरनि ते ऐं उन्हनि जे हिसाब सां। बाक़ी जेकी 71, 72 वारी जंग आहे उहा असांखे चिटी यादि आहे। ऐं कोबर स्टेशन ते बि बम हणियऊं, हिते बि क्या अथनि, हिते जहाज बि फिरंदा हुआ ॻोठनि में। पोइ अव्हां कीअं उन्हनि खां बचाव पंहिंजो कंदा हुयो? काॾे लिकी वेंदा हुयो? छा कंदा हुयो? मुर्चा ठहियल हुया? मुर्चा हुया धरती में मथां, जीअं हाणे पाण वाही ते पुल सटे मिटी सटींदा आहियूं, खॾु मारे हेठि मथां उन में निर्धो पको सिज लथे खां अॻे ॾींहुं खड़े सां करे वेंदा हुआ, या जहाज जी लाइट हलंदी पोइ अंधेर उन खॾु में घिरी वेंदा हुआसीं। अच्छा उहे मां राति जो हमिलो कंदा या ॾींहं जो बि ईंदा हुया? ॾींहुं बि हुयो, राति जहाज जो माना ज़ुको सुणंदा हुआ, पोइ लुकी वेंदा हुआ पोइ किथे बि। अच्छा पंहिंजो माल मता वग़ैरह उहो बसि उते ई हूंदो हुयो? माल पंहिंजे ॾिठे पंहिंजे हिसाब सां। अच्छा को उन में को यादगार वाक़ियो जंग जे हिसाब सां कॾहिं लिकंदे या को अहिड़ो? साईं लिकंदे इहो ॿुधाए वियासीं त पहिरें त कोबर स्टेशन ते बम मारियऊं, इहो असांखे चिटो यादि आहे जे दरवाज़ा हिते खुली विया। ऐं उन दौर में हिकु राति रेडियो में अॻे हुई आहे रेडिया, ऐलान कयूं त बाबा जासे क़दीमी ॻोठ आहे उते वञी जहाज छेलिंग कंदा। पोइ असां वॾड़ियुनि सां जंग जे तरफ़ निकिरी वियासीं, वञी झंगल में रहियासीं, वञी उते खाधो पीतो जंग में कयोसीं। पोइ उते जिथे वणु हुयो, जहाज जो ज़ुको ॿुधूं, ख़बर हुजे, लाई हुजे, उन में वड़ी वञूं। जीत जितां में जो भाव न हुजे अने उन जहाजनि जो भाव हुजे। अच्छा ईअं न हुजे को वॾो नांग, छो जो पहिरियों त वॾी तरह माना जंग ई जंग हूंदो हुयो। जी को नांग को ॿियो अहिड़ो को ज़हरीलो जीत मथां खाई वञे? न इहो भाव न हुयो, पोयों जो ख़ौफ़ हुयो, मथां को बम सटे। अच्छा हा उहे वॾड़ियुनि सां वेंदा हुआसीं, उहे जंग जे तरफ़ रातियूं कटींदा हुआसीं। पोइ राति कटे पोइ वरी मोटी ईंदा हुआसीं पंहिंजे घर। ऐं खाइण पीअण जो बि ॾींहुं खड़े सां सामान पाण जो खाइण पीअण जी बंदोबस्तु करे छॾींदा हुआसीं। सही सही। अव्हांजी जेका तालीम आहे उहा केतिरी आहे? तालीम खां साईं असां आहियूं मारूम, बाक़ी मदरसे में बि वियासीं। अच्छा कहिड़े मदरसे में? किथे पढ़ियो, केतिरो पढ़ियो? असां साईं जंगान शरीफ़ में। अच्छा उस्ताद जो नालो? अब्दुल सत्तार। अच्छा उते तव्हां क़ुर शरीफ़ जो हिफ़्ज़ कयो, कुझु सिपारा पढ़ियो? हा साईं 1.5 सिपारो पढ़ियो थिए। अच्छा पोइ वरी छो उन खे वरी छॾे करे वरी घर अची वियो? बसि साईं नसीब जी ॻाल्हि आहे, इन में जवानी जो हिसाबु हुयो, उन असां बदनसीबूं जो असांजी उहा शइ नसीब न थी हुई। ऐं सुबुह सवेर पाण ज़िक्र कयूं पिया, जी तव्हां उन में इहो ई ॿुधायो त हीअ जेको असांजो ॾेर वाह हले थो, जंहिंखे इमाम वाह बि चवंदा आहिनि, जी हितां हिकिड़ी पुल रखियलु हूंदी हुई सिर्फ़ु काठी, उन ते तव्हां जेको किरास कंदा हुयो, पाण टपंदा हुयो, उतां त माना असां जॾहिं नंढड़ा हूंदा हुआसीं असां माना ॾिसंदा हुआसीं बि असांजी दिलि माना ॾकी वेंदी हुई। जेके माण्हू मतिलबु त इन वारा हूंदा हुआ, अखियुनि वारा,
जी उहे बि मतिलबु त कंबी वेंदा हुया जी या मुख़्तलिफ़ बांबड़ा खाईंदा हुया या ॿिए कंहिंजो इंतज़ारु कंदा हुआ, उहो हथु ॾेई जेको पुल क्रॉस कराए। जी उहा पुल कीअं क्रॉस कंदा हुयो? उहा ॻाल्हि आहे तुंहिंजी बराकात। पहिरें त ॻाल्हि इहा तव्हांखे चईसीं त असां पहिरीं ॻाल्हि त इहा ॻाल्हि आहे असांखे उन यार जी चौंकल सां ॿेड़ो ई पार कंदा हुआसीं। ॿी असांखे का न अंधारे जी ख़बर आहे न सोजले जी ख़बर आहे। उन चौंकल उन यार जी ते हलंदा हुआसीं। अच्छा, अवां मुख़्तलिफ़ जायनि ते मिसाल तौरु भली 5 किलोमीटर हुजे, 10 किलोमीटर हुजे, जिते बि किथे को सौदो सामान वठिणो हुजे, कंहिंजी शादी में वञिणो हुजे, तव्हां कॾहिं अकेला अकेला बि हितां जेका निकिरी पवंदा आहियो। जी पोइ कीअं उहो रस्तो तव्हां ख़बर पवंदी बाबा हिते हिन जाइ ते तुंहिंजो घरु आहे या दुकानु आहे या हीअ शइ वठिणी आहे? पंहिंजे अंदाज़े पंहिंजे हिसाब सां ऐं उन रस्ते सां जिथे मिसाल ॻाल्हि तव्हांजी हाणे नाज़िम साहिब जी शादी आहे या नाज़िम साहिब सां वञिणो आहे, उते बि असां पुॼी वेंदासीं। कीअं के रस्ते जी ख़बर पवंदी बाबा हीअ हिते मौजूदु आहे? बसि उहो यार पुॼाए थो, असांखे का ख़बर न आहे। आख़िर में अवां जेके ही असांजा ॾिसंदड़ आहिनि जी जी पूरी दुनिया में तव्हांखे ॾिसनि था पिया, जी। इन्हनि खे आख़िर में तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदो? साईं तव्हांजो सुवालु भलो आहे। असांजो इहो बि मक़सदु आहे जेका ॿुधड़ आहिनि या ॾिसंदा पिया आहिनि उहे पंहिंजी हिमत करनि, हिमत अफ़ज़ाई करनि, असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा त असां शुक्रगुज़ार थींदासीं इन ॻाल्हि जा। दोस्तो इहो हुयो हाफ़िज़ अली जंहिंसां तव्हांजी मुलाक़ात कराईसीं ऐं उन जेको ख़ूबसूरत जेको इंटरव्यू आहे माज़ूरी मजबूरी न आहे ॿुधोसीं ऐं उन जी ज़ुबानी ॿुधोसीं। ऐं असां उमेदु था कयूं तव्हां असांजे यूट्यूब चैनल खे वधि खां वधि सब्सक्राइब कंदो ऐं उमेदु था इहे बि कयूं त जेके बि तव्हां वटि ॿिया दोस्त अहिड़ा आहिनि भली कहिड़े बि शोबे सां वाबस्ता आहिनि, ग़रीब आहिनि या को फ़नकार आहे, शाइर आहे, अदीब आहे या को अहिड़ो ॿिए नी सां फ़न सां वाबस्ता आहे या अहिड़ो को ॿियो कंहिं नी में माहिर आहे त उन जो बि असांखे तव्हां कमेंट्स में नालो वग़ैरह जी एड्रेस वग़ैरह ॿुधाईंदो, यकीनन असांजो जेको ही सथ आहे तव्हांजे दर ते ज़रूरु पुॼंदो ऐं उन जो इंटरव्यू बि इनशा असां अव्हां ते पहुचाईंदासीं। उहो तॾहिं थींदो जॾहिं अव्हां जो असां सां साथ हूंदो।